अॻूणे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम चयो आहे त आसिफ ज़रदारी कुझु फुरियल नाणो वापसि करण बावजूद बि सियासत न करे सघंदो। कोटड़ीअ वेझो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अरबाब गुलाम रहीम चयो त अख़्तियारनि जो पिटड़ो पिटींदड़ सिंध सरकार 10 वरियनि दौरान सूबे में भींग करे छॾी आहे। टमाटे जे अघ ते ज़ाब्तो आणणु सूबाई मामिलो आहे। हुन चयो त नवाज़ शरीफ कुझु ॾेई करे ई आज़ाद थियो हूंदो, आसिफ ज़रदारी बि ॾींदो त बचंदो, पर सियासत न कंदो। अरबाब गुलाम रहीम चयो त खेस का ॼाण नाहे त कारूंझर जबल जी कटाई केरु पियो करे। कुझु जेकॾहिं लेन देन कंदा पोइ शायदि उन्हनि जो बारो अची वञे, पर हिते सियासत कोन करे सघंदा। जेको मूंखे ख़बर आहे त सियासत इहे कोन कंदा। माना नवाज़ शरीफ लेन देन कई आहे, ज़रूरु कई हूंदी, लेन देन कई हूंदी, न त भॼे त थो न साईं। पुराणी ॻाल्हि आहे त इहो कारूंझर जूं लीज़ूं थियूं हुयूं, पर इन जे हलियो कोन उन ज़माने में। ग्रेनाइट सुठो पथर आहे, हिकिड़ो अलाह जे तरफ़ां तोहफ़ो आहे सिंध खे या थर खे, जीअं कोयलो निकितो आहे। कारूंझर बि को हाणे हिनखे मथे ते त कोन खणी वेंदासीं न। जेकॾहिं सही तरह सां लीज़ करे उनखे किथे कोन एक्सप्लोर कनि था, उन में हर्ज न आहे। पहिरीं थियो पर हली कोन सघियो, छो जो फ्रंटियर जो जेको पथर वाला वेझो ॾांहुं हो छा हो, ग्रेनाइट ओतिरो न हली सघियो, तंहिं करे बंदि पियो। हाणे जेकॾहिं प्रॉपर लीज़िंग कनि था त हर्ज कोन्हे, पर जेकॾहिं रुॻो पाण था खणनि, या अॻे बि कयूं 88 में पाण खयूं न हलियो, ये जे पाण था खणनि जाके माफियास थियूं खणनि त पोइ जुदा ॻाल्हि आहे। पीपल्स मुस्लिम लीग जे सरबराह अरबाब गुलाम रहीम चयो त एहतिसाब जो अमल जारी रहंदो। वक्त ते सिंध अंदर बि तब्दीली ईंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।